काॾे छोकरी? अम्मा मां पारस सां मिली अचां थी। तोखे घर में वेहण नथो अचे? एतिरो वक्त त घरनि में कैद हुयसि, मसे का आज़ादी मिली आ, हाणे बि ॿाहिरि न वञण ॾींदी छा? चङो मोटण जी कजांइ। देर कान कंदसि अम्मा। काॾे थी वञी? मुंहिंजी मर्ज़ी। हिते तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी। माठ करे हली घर वे। तूं कॾहिं खां असांजो वॾो थी वियो आहे, असां ते हुकुम हलाइण वारो? हुकुम कोन थो हलायां, तोखे सम्झायां थो। हिन वक्त तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरण सही न आहे। मुंहिंजे लाइ सही ऐं ग़लति जा फैसला करण जी तोखे ज़रूरत नाहे। सही ऐं ग़लति जी पहचान मूंखे आहे। जेकर न तोखे सही ऐं ग़लति जी सुञाण हुजे हा त घरां निकिरी पंहिंजे लाइ मसला पैदा न करियां। मूं मथां ज़बरदस्ती मड़ी वई न त ॿीहर मां ही घर छॾे हली वेंदसि। वञी करे अम्मा ऐं बाबा ऐं मामा खे ॿुधाए त सोणी छा थी चवे। वॾो आयो मूं ते हुकुम हलाइण वारो। हट परे, रस्तो छॾ। जेकर न बाबा हिन सां मुंहिंजो निकाह करायो त हिन ते काबू रखण वॾी मुश्किल।